नाज़रीन, जाम नवाज़ अली भरिसां ॻोठ कासिम खान रिंद में स्कूल टीचर जी बदली ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद बहराणी जी ही रिपोर्ट। जाम नवाज़ ॻोठ कासिम रिंद जे प्राइमरी स्कूल में उस्ताद की बदली खिलाफ ॻोठाणनि ऐं स्कूली शागिर्दनि जो जमड़ाऊ कैनाल ते टंडो आदम कंडियारी मेन रोड ते टायरनि के बायूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते ॻोठाणनि अयाज़ अली कटोड़, आशिक़ हुसैन कटोड़, खादम हुसैन कटोड़, तालिब हुसैन कटोड़ ऐं ॿियनि मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हिते जे असांजो को बि दाद फराद न थियो त असां डीओ जे ऑफिस जे साम्हूं बि धरणो हणंदासीं, असीं डीसी जे ऑफिस जे सांगड़ में बि धरणो हणंदासीं। असांजो इहो मुतालबो आहे त असांखे उस्ताद ॾिना वञनि ऐं असांजो स्कूल बचायो वञे। जैसे बायोमेट्रिक सिस्टम जे करे या ॿियनि चकरनि जे करे उहे बदिली थींदा विया। बाक़ी रहियो हिकिड़ो उस्ताद, सो बि तक़रीबन उनखे महीनो खनि थियो उहो बि उस्ताद कोन पियो अचे। उहो बि केॾी महिल चए थो त मुंहिंजी बदिली थी वई आहे, केॾी महिल छा इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। स्कूल में तक़रीबन 200 खां 250 300 ॿार जेके तइलीम वठनि पिया। हींअर उस्ताद उन ॻोठ में हिकिड़ो उस्ताद बि कोन्हे। 4 कमरनि ते स्कूल माशाल्लाह तमामु सुठो हलंदो हो। कुछ सियासी चक्कर या कंहिं वजह जे करे असांजो हिकु उस्ताद हिननि बदिली कयो आहे। असां डीओ, टीओ, मिनिस्टर एजुकेशन, सेक्रेटरी एजुकेशन उन्हनि खां असां पुरज़ोर अपील था कयूं त बराए महिरबानी हिकु त असांजे स्कूल में तव्हां उस्ताद न पिया ॾियो, त 400-500 जी एनरोलमेंट आहे, वरी उन स्कूल मां हिकु तव्हां उस्ताद बदिली पिया कयो। हे त हिकु क़िस्म जी असां सां नाइजाइज़ी आहे। हुन जो चवणो हो त स्कूल में 400 खां वधीक ॿार तइलीम पिराए रहिया आहिनि, जिन जे पढ़ाई लाइ जेको 2 उस्ताद मुक़ररु थियल हुआ, तिन मां बि हिकु उस्ताद खे बदिली कयो वियो आहे। जेसीं ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा ऐं उस्ताद मुक़ररु न कयो वेंदो, ओसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन रिहान अली बहराणी सां गॾु ख़ैर मोहम्मद बहराणी, जाम नवाज़ अली।